पर मोहम्मद करीम जानवरनि जी ॿोली बि सम्झंदो आहे। हरणी सदके नबी करीम खे सरकार चो लब्बैक लब्बैक। हुजूर वया त हरणी ॿधी पई आहे, मारी भर में सुतो पियो आहे। नबी करीम हरणीअ खे खोलियो आहे, मारी जागी पियो आहे। चवे थो तूं केरु आहे? हज़रत अबू बकर थो चवे छो मुंहिंजो शिकार छो छोड़ियो अथई? अबू बकर चवे थो चुप कर, हिन जवान सां हरणी वाइदो करे वई आहे मोटी ईंदी। मारी पियो चवे त जानवर कोन मोटंदा। सिद्दीक़ पियो चवे ॿियनि सां मोटन न मोटन, पर हिन जवान सां जानवर मोटी ईंदा। दाम में अजो दिलदार मोहम्मद साम पई हिक हरणी आ, तोखे ज़मानत करणी आ। आओ यार सही। ताम में अजो दिलदार मोहम्मद साम पई हिक हरणी आ, तोखे ज़मानत करणी आ। चो चो तोखे ज़मानत, तोखे ज़मानत। कावड़ ॾाढी आयासीं मुंहिंजो शिकार, पर जंहिं महिल चेहरे ते ॾिठई त ठरी पियो। चओ सुभान अल्लाह। शिकारी त हुयो बि यहूदी, कावड़ बि ॾाढी आहे, पर जॾहिं रुख अनवर ॾे ॾिठई त सुभान अल्लाह, रुख बि रुख आहे। चओ ख्वाजा पीर मेहर अली गोलड़वी। इस सूरत नू मैं जाना खा के जाने जहाना खा। इस सूरत नू मैं जाना खा के जाने जहाना खा। सच आखी तरफ दी शान आखा, जिस शान तू शाना सब बढ़िया। सुभान अल्लाह मा अजमल का मा अहसन का मा अकमल का। सुभान अल्लाह मा अजमल का मा अहसन का मा अकमल का। किथे मेहर अली किथे तेरी सना, गुस्ताख यकीन किथे जालरिया। अज सिकम तरा दी वधेरी क्यों दिलड़ी उदास घनेरी। चो सुभान अल्लाह। इन मंज़र में रुगो पीर मेहर अली कोन्हे, असांजे सिंध जो अब्दुल गफूर हमायूनी। चो सुभान अल्लाह। चए तो तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधास दान हज़ारे मान रुगो। तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधास दान हज़ारे मान रुगो। तुंहिंजे शाही दस्तर खानम था मेहमान हज़ारे मान रुगो। वो सुनियो सुभान अल्लाह था चओ। मारी महबूब जे आॾो चुप खणी गई। ठीकु आहे, हरणी बचन खे वटि वई। ओ बचड़ो जल्दी कयो, खीर पी वठो, ॿिन्ही जहान जो सरदार मोहम्मद ज़ामन ॾेई आई आहियां। बचन ॻाल्हि ॿुधी थी अम्मा, रसूलुल्लाह ज़ामन हुजे ऐं असां तोखे तुंहिंजो खीर पीऊं, हुज़ूर खे इंतज़ार कयूं। न न, असांखे खीर पीअण हराम आहे। अॻ में अकेली हुई, हाणे असांखे बि वठी मुस्तफ़ा जे क़दमनि में क़ुर्बान कर। बचड़ वठी मोटी आहे, मुस्तफ़ा जे क़दमनि में आई आहे। परे खां अचे पई, कुॾंदी पई अचे, मुंहिंजे हबीब ते सलातो सलाम पढ़ंदी पई अचे। मारी इबरत में पइजी वियो, हैरत में आ त कीअं जानवर मोटियो आहे। हबीब खे ॾिसी पियो चवे सोहणो आहे केरु? वाक़िफ़ियत त कराए, पाण ख़ामोश आहे। अबू बकर थो चवे त मां थो ॾिसां सैयदो सरवर मोहम्मद
नूर जान बेहतरो मेहतर गुज़ीने मुजरमा बेहतरीन मेहतरीन अंबिया जुज़ मोहम्मद ने सदर अर्दो समा ओ मारी ये उहो चोना जेको मक्के खां मदीने आयो आ अरशन जूं ख़बरूं ॿुधाइण वारो आ जंहिंजे दर ते जानवर फरियादी उठ फरियादी बकरियूं फरियादी मिरूं फरियादी जंहिंजे दर ते पखी फरियादी थींदा आहिनि मुंहिंजो मुस्तफ़ा करीम चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरे